नाज़रीन, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वेझे साथी ऐं अॻूणे पीपी एमपीए पीर गुलशाह जिलानी जी 7वीं वरसी जे मौक़े ते गंबट में तक़रीब कोठाई वई। उन ई हवाले सां रिपोर्ट करे वाही किशोर कुमार। गंबट के कम्युनिटी हॉल में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वेझे साथी अॻूणे पीपी एमपीए पीर गुलशाह जिलानी जी 7वीं वरसी जे हवाले सां पीर गुलशाह यादगार कमेटी पारां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें अॻूणे पीपी एमपीए पीर गुलशाह जिलानी जी वेझनि दोस्तनि साथियुनि वारसनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई ऐं संदसि कयल ख़िदमतुनि ते लफ़्ज़नि सां भेटा पेश कई। इन मौक़े ते वरसी तक़रीब में शरीक संदसि पुटु डॉक्टर इब्राहिम शाह जिलानी, सैयद नूरुद्दीन शाह जिलानी, शाह ज़ेब शाह जिलानी, मियां ज़ुबैर अहमद पीरज़ादो, कमरदीन शेख, शाहनवाज़ ओठी, राज़ अली गुल भुट्टो, एडवोकेट जाबिर शाह जिलानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीर गुलशाह जिलानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो वेझो साथी रहियो ऐं संदसि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां वफ़ादारी रही। हज़ारे बेरोज़गार माण्हुनि खे नौकरी ॾिनियूं ऐं पंहिंजे एमपीए जे दौर में गंबट लाइ तरक़ियाती कम कराया। होॾां पीर गुलशाह यादगार कमेटी पारां ऐलान कयो वियो त जल्द पीर गुलशाह जे नाले सां फ़िलाई इदारो क़ाइमु करे नौजवान शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾिनी वेंदियूं। वालिद साहब जो असां लाइ चिराग जी तरह हो, वो जिस्मानी तरह असां खां जुदा है पर रूहानी तरह असां सां गॾु आहे। अल्हम्दुलिल्लाह हर वक़्तु असांजी रहनुमाई कंदो आहे। जॾहिं बि असांजे मज़ार ते वेंदा आहियूं, अखियूं ॿूटे बीहंदा आहियूं त असांजी रहनुमाई कंदो आहे। ज़माने में उथण विहण जा तौर तरीक़ा ॿुधाईंदो आहे। असां उन मशीन खे इंशाअल्लाह जेको हुन पंहिंजी ज़िंदगी अवाम जी ग़रीबनि जी ख़िदमत कई उनखे असां अॻिते हलाईंदासीं। उन लाइ बसि चवां त ख़ुशि रहण वारो माण्हू, बेफ़िक्रो, तवक्ली के जेका उन नसीहत कई, पुट रिस्पेक्ट इज़ कमांडेड, रिस्पेक्ट इज़ कमांडेड नॉट डिमांडेड। तव्हां रिस्पेक्ट डिमांड नथा करे सघो त मुंहिंजी इज़त नथो करे। तव्हां अहिड़ा एतिरा थियो पाण जो पंहिंजो पाण खे एतिरो वधायो ऐं एतिरो मथे कयो जो हर एक तव्हांजी रिस्पेक्ट अज़ ख़ुदि करे, तव्हांजी इज़त ख़ुदि करे। साईं गुलशाह सियासी तौर पीपुल्स पार्टी जो बानी रुकन हो। जॾहिं भुट्टे साहब मेंबरशिप शुरू कई त साईं गुलशाह 6 आने वारो मेंबरशिप जो फार्म भरियो। उन वक़्त खां साईं जे आख़िरी अयाम ताईं पीपुल्स पार्टीअ सां ई रहियो। अॼु जेतिरा बि पीपुल्स पार्टीअ में पाण खे वॾा लीडर ख़ैरपुर ज़िले जा सॾ आहिनि था, इहे कई दफ़ा पीपुल्स पार्टी खे छॾे चुका, वरी अची चुका, पर साईं गुलशाह कॾहिं बि पीपुल्स पार्टी खे छॾियो कोन ऐं साईं गुलशाह हमेशह ग़रीबनि जो हमदर्द रहियो। जी त नाज़रीन, पीर गुलशाह यादगार कमेटी पारां अॼु साईं गुलशाह जी 7वीं वरसी इंतिहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वई ऐं संदसि जेको आहे एमपीए दौर में कयल ख़िदमतुनि ते रोशनी पिणु विधी। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।